अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इवनिंग स्पेशल सां गॾु आऊं ऐं तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। नाज़रीन, असांजो इवनिंग स्पेशल तव्हां ॾिसी सघो था हर अंगारो ऐं अरबा शाम जो 4 खां 6 बजे ताईं। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ टैलेंट या आर्टिस्ट ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि सां उन्हनि जा तालुक़ हूंदा आहिनि। असां हुननि खां इहो पुछा कंदा आहियूं त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में केतिरी स्ट्रगल करे लाइफ में अॻिते वधिया आहियो, या तव्हां हिन शोबे में कीअं आहियो। ईअं ई अॼु असां वटि जेको महिमान आहे सिंध जो वासी, थर जो वासी आहे। तमामु ख़ूबसूरत नौजवान, टैलेंटेड नौजवान आहे। थोरे ई अरसे में हुन पंहिंजी सलाहियतुनि खे मञायो आहे। हू हिकु गुलूकार आहे। हुन न रुगो सिंध में ॻायो आहे बल्कि पाकिस्तान जे मुल्क इलाइक़नि में हुननि ॻायो आहे ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि बि हुननि ॻायो आहे। इंग्लैंड में हुननि ॻायो आहे, दुबई में हुननि ॻायो आहे ऐं ॿियनि हंधनि ते बि हुननि ॻायो आहे। तमामु वसियल फ़नकार आहे ऐं यकतारे ते बि ॻाइनि था, चपड़ी ते बि ॻाइनि था, डांस करे बि ॻाइनि था, हारमोनियम ते बि ॻाइनि था ऐं ख़ासि तौर ते त क्लासिकल बि ॻाइनि था। असां सां गॾु आहिनि फ़क़ीर शौकत अली। महिरबानी शौकत, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम अॼु असांखे ॾिनो। थैंक यू, वॾी वॾी महिरबानी। ऐं इहो सभु तव्हांजी महिरबानियुनि साईं नासिर साहिब जी महिरबानी, तव्हांजी महिरबानियुनि। ऐं सदाईं असांखे जॾहिं बि को इवेंट हूंदो आहे या को बि सुठो प्रोग्राम हूंदो आहे त हुन में ज़रूरु असांखे इनवाइट कंदा आहिनि। अॼु बि अहिड़े ख़ूबसूरत प्रोग्राम में असांखे इनवाइट कयो आहे। मां पंहिंजो मुकमल तारीफ़ करायां, मुंहिंजो नालो फ़क़ीर शौकत अली आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु थर सां आहे। ऐं बेसिक त मूंखे माण्हू पटके खां सुञाणनि था, छो त मां थर जी पटके खे जेको आहे थर खे रिप्रेज़ेंट कंदो आहियां। ऐं अॼु ईअं आहे त अचानक मां जीअं निकितुसि त तकड़ में अॼु वरी मां बाजे ते आहियां। त तव्हांखे इनशा ताला शेख अयाज़ जा गीत ऐं पंहिंजे साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम जेके बि सिंध जा असांजा मुख़्तलिफ़ सुठा सुठा आहिनि ऐं मुंहिंजी पहचान घणी मारवाड़ी खां बि आहे, उहा बि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। अच्छा फ़क़ीर शौकत अली, आउं तव्हां खां पुछणु चाहींदसि त बेसिकली तव्हां किथे जा आहियो, पंहिंजो नंढपण अव्हां किथे ॾिनो आहे? अदी मुंहिंजो असुल तालुक़ु ॻोठनि में वक़्तु गुज़ारियो या शहरनि में वक़्तु गुज़ारियो? थरपारकर सां आहे मुंहिंजो तालुक़ु ऐं मां मीरपुर ख़ासि में रहंदो आहियां। ऐं बेसिक पढ़ाई त मूं हैदराबाद में ई कई हुई, पोइ वरी मुंहिंजी रिहाइश आहे मीरपुर ख़ासि में। ऐं स्ट्रगल जी ॻाल्हि कयूं त तमामु वॾा हिकिड़ा कशाला काटिया। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा शौकत साहिबु, तव्हां राग कंहिंखां सिखियो? मुंहिंजो बेसिक उस्तादु आहे उस्तादु अमीर अली ख़ान। मूं उस्ताद खां सिखियो आहे, अमीर अली ख़ान खां सिखियो। ऐं तव्हां चओ था तव्हां कशाला बि कटिया आहिनि, ऐं चाहींदसि हुन कशालनि बाबति कुझु ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु। मां तव्हांखे चवंदा त माण्हू कॾहिं हितां खां हुते असां पंहिंजो मुल्क छॾियोसीं, देश छॾियोसीं, परदेस में वञी महिनतूं कयूं, मज़दूरियूं कयूं, ॻाइणु सिखियोसीं। त मां मीरपुर ख़ासि छॾे हैदराबाद आयुसि, माना घर खां निकिरे थो त परदेस ई थियो वञे। त शेख अयाज़ जो लिखियलु गीत उहो तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां। देश छॾे परदेस रुले थी, दिलड़ी थी दीवानी ॾे। बिस्मिल्लाह। चोॾहीं चंड अहिड़ो नाहे, चोॾहीं चंड अहिड़ो नाहे जहिड़ो मुंहिंजो जानी ॾे। देश छॾे पर देश रुले थी, दिलड़ी थी दीवानी ॾे। देश छॾे पर देश रुले थी, दिलड़ी थी दीवानी ॾे। ओ दिलड़ी थी दीवानी ॾे, दिलड़ी थी दीवानी ॾे। देश छॾे पर देश रुले थी, दिलड़ी थी दीवानी ॾे। हाय देश छॾे पर देश रुले थी, दिलड़ी थी दीवानी ॾे।
छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे नीह नदीअ जीअं छोलियूं मारे नीह नदीअ जीअं छोलियूं मारे हाय नीह नदीअ जीअं छोलियूं मारे नीह नदीअ जीअं छोलियूं मारे लहर लहर मस्तानी रे लहर लहर मस्तानी रे ओ लहर लहर मस्तानी रे लहर लहर मस्तानी रे देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे ओ देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे को बि न रोके को बि न टोके 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 निहनिया नादानी रे निहनिया नादानी रे ओ निहनिया नादानी रे निहनिया नादानी रे हक देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे ओ दिलड़ी थी दीवानी रे दिलड़ी थी दीवानी रे ओ दिलड़ी थी दीवानी रे दिलड़ी थी दीवानी रे देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे देस छॾे पर देस रुले थी दिलड़ी थी दीवानी रे शौकत तमामु ख़ूबसूरत थैंक यू ही गीत पहिरीं ॻायल सिंघार अली सलीम हा साहब उस्ताद सिंघार अली सलीम ऐं जो तव्हां पंहिंजी अलॻि धुन में वरी हा हिनखे थोरो ॻायो असां वरी आहे। असांजी कुझु मारवाड़ी धुन सां थोरो हिनखे बिल्कुलु, ऐं कनेक्ट फोक करे धुन हा आहे फोक धुन में हिनखे पंहिंजी कचहरी जारी आहे पर जी। हिन टाइम थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि था अचूं वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में नाज़रीन अॼु असांजो महिमान आहे फ़क़ीर शौकत अली जेको तव्हांजे पंहिंजे सिंध जे थर जे इलाइक़े खां तालुक़ु रखंदड़ आहे ऐं जेके असांखे हिन वक़्तु जॉइन करे रहिया आहिनि उनखे ॿुधाईंदी हलां त स्क्रीन ते ॾिनल नंबर आहे जिते तव्हां लाइव कॉल करे सघो था ऐं असांजी कचहरी में बि शामिलु थी सघो था अच्छा फ़क़ीर शौकत अली साहब आउं तव्हां खां पुछणु चाहींदसि त जेको तव्हांजे राग जो सफ़र आहे जी जी उन में तव्हां मुक़ाबला बि कया हूंदा जी ऐं आउं चाहींदसि त उन बाबति कुझु व्यूअर्स खे ॿुधायो मां 2010 में हिकिड़ो निजी चैनल ते कॉम्पिटिशन थियो जंहिंमें 572 छोकिरा हुआ अच्छा ऐं उहो सॼी सिंध में मूं विन कयो हो वाह वाह उन में ऐं सुपरस्टार मूंखे मुंतख़िब कयो वियो हो ऐं उन खां पोइ हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2007 में शायदि जेके ॿाहिरि मुल्कनि में जेके कॉन्फ्रेंस लॻनि था त थर जो ऐं पहिरियों फ़नकार हुउसि 2007 में मूं न्यू दिल्ली में सार्क सरबराही कॉन्फ्रेंस में मूं परफॉर्मेंस कयो ऐं ज़बरदस्त बेस्ट परफॉर्मेंस जो उन्हनि मूंखे शील्ड बि ॾिनी वाह वाह 2007 में
तव्हां पाकिस्तान खां ॿाहिरि ऐं पाकिस्तान जे अंदरि किथे किथे विया आहियो? मां इलाही मुल्कनि में वियो आहियां, जेके हींअर जेके रिसेंटली ताज़ा मां तुर्की, दुबई, मिस्र, शारजा ऐं इंडिया, बांग्लादेश, इन्हनि में मां परफॉर्मेंस करे चुको आहियां। ज़बरदस्त। इंग्लैंड। ऐं पाकिस्तान में मां किथे किथे परफॉर्म कयो आहे? मूं 4 सूबनि में परफॉर्मेंस कयो, सिंध, बलूचिस्तान, सरहद, पंजाब। ऐं मुंहिंजो हींअर ताज़ो ई मुंहिंजो हो जमालो रिलीज़ थियो आहे 7 ज़बाननि में। वाह वाह। पहिरीं असांजो जमालो जेको सिंध ताईं महदूद हो, हींअर असां हुनखे नेशनल लेवल ते रिलीज़ कयो आहे। अल अमरा जी तरफ़ां जेको आहे पंजाब उन्हनि खे वज़ीर आला हुनखे माना ट्रिब्यूट कयो सिंध खे। पंजाब में सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो थो वञे, उन ॾींहं ते इहो रिलीज़ थींदो? न, ही अॻे जेको सकाफ़त जो ॾियारो रिलीज़ थियो उन ते रिलीज़ थी चुको आहे। ऐं असां हर साल सकाफ़ती जेको बि ॾियारो लॻे थो त उन में पंजाब में, इस्लामाबाद में, लाहौर में, उन्हनि में वञी परफॉर्मेंस कंदा आहियूं। अच्छा फ़क़ीर शौकत अली, हाणे सिंध जो जेको ॾियारो आहे कल्चर डे, उहो वेझो अचण वारो आहे। जी जी जी। कहिड़ियूं मां जूं तयारियूं थियूं आहिनि? बसि हुन जे लाइ तयारियूं कयूं वेठा, इंशाअल्लाह ताला जल्द उहो बि तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं। वाह वाह। अच्छा, हींअर कुझु ॾींहं अॻु में सिंध में वोट आई हुई, मुतासिर माण्हू थिया हुआ, छा उन्हनि जी तव्हां थोरी घणी सार लिधी? बिल्कुलु, जीअं मुतासिर थिया त असांजो जेको हाल हो माण्हुनि जो, माना जेके NGOs वग़ैरह आहिनि उन्हनि ताईं असां बि भॼ दौड़ कईसीं, छो त असां पाण बि मुतासिर हुआसीं। ऐं उन्हनि जी जेको सार संभाल लहण जे लाइ दोस्तनि सां राब्ता कयासीं त ही मुस्तैक आहिनि, उन्हनि जी हेल्प कई वञे, मदद कई वञे। अहिड़े हिसाब सां भॼ दौड़ असांजी बि लॻी पई हुई। तव्हांजे पसंदि जा शाइर कहिड़ा आहिनि? शुरूआति में अवां शेख अयाज़ असांखे ॿुधायो, जी जी। ॿिया कहिड़ा पसंदि जा अवां शाइर आहिनि? सिंध में त शाइर जे पसंदि जी ॻाल्हि कयूं त सिंध में अहिड़ो को बि शाइर न आहे जेके माण्हू चयो त इहो मुंहिंजे पसंदि जो न आहे, पर जेके दिलि सां घणा ॻाइबा आहिनि, जीअं उस्ताद बुखारी आहे, शेख अयाज़ आहे, अब्दुल गफ़ार तबस्सुम आहे, शमशीरुल हैदरी, ऐं असांजा काफ़ी शाइर आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त शायदि मां एशिया जो पहिरियों सिंगर आहियां जंहिं 750 शाइरनि खे मां हिन टाइम रिकॉर्ड करे चुको आहियां। वाह वाह। 750 शाइरनि खे। पोइ ज़ाहिर आहे भले हिकिड़ो हिकिड़ो गीत उन्हनि जो मूं रिकॉर्ड कयो त बि मूं 750 शाइरनि खे रिकॉर्ड कयो आहे। शाइरीअ जी सिलेक्शन तव्हांजी मुख़्तलिफ़ आहे, जी जी। उहा कीअं कंदा आहियो? बसि अॼु उहो किताबनि खां ॾिसी ऐं जेके अजीब जेके डिफरेंट ॿोल लॻनि था, पोइ उन्हनि खे मां कंपोज़ कंदो आहियां। ऐं हेल ताईं 1000 खां मथे मां कंपोज़िशन करे चुको आहियां। रियाज़ जेको आहे उहो मां ॾींहं में घणे भेरा कंदा आहियो? मां उथंदे ई सुबुह साण रियाज़ कंदो आहियां, ऐं पोइ सॼो ॾींहुं वरी स्टूडेंट आहिनि उन्हनि खे सेखारींदा आहियूं त सॼो ॾींहुं असांजो रियाज़ में गुज़री थो वञे। छा का अकेडमी हलाईंदा आहियो? जी हा, मुंहिंजे थरफोक रंग जे नाले सां अकेडमी आहे। अच्छा, घणा हुते स्टूडेंट आहिनि, फीमेल ऐं बॉयज़? हींअर 2 छोकिरियूं आहिनि ऐं 6 छोकिरा आहिनि। अच्छा, तमामु ख़ूबसूरत इहा ॻाल्हि आहे। कचहरी त असांजी जारी आहे, ऐं चाहींदसि व्यूअर्स खे को कलाम ॿुधायो, कहिड़ो ॿुधाइणु पसंदि? मां साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जो तमामु बहितरीनु तव्हांखे लिखियलु ॿोल ॿुधायां थो। हा मां तुंहिंजे बिना वाह वाह, कुझु बि न आहियां। बिस्मिल्लाह। तुझे गॾु गॾु हुजे, तुझे गॾु गॾु हुजे थप माहिया, हा मां तुझे बिना कुझु बि त नाहिया, हा मां तुझे बिना कुझु बि त नाहिया। तुझे गॾु गॾु हुजे, तुझे गॾु गॾु हुजे तप माहिया, हा मां तुझे बिना कुझु बि त नाहिया, हा मां तुझे बिना। हो मुंद मुर्की पवे जियो जर की पवे, हो मुंद मुर्की पवे जियो जर की पवे, तुझे है कर अची, तुझे है कर अची
त मां झूमा नचां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजे तुंहिंजे गॾु गॾु हुजे त पोइ मां हियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना आओ चाडो क्यों बि सताइण पियो आओ चाडो क्यों बि सताइण पियो आओ मूं ॾे वरी आओ मूं ॾे वरी त मां ख़ुशि थी खिलां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजे तुंहिंजे गॾु गॾु हुजे त पोइ मां हियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना हो तो सजॾे मिला तोखे ॾाढो वणा तो सजॾे मिला तोखे ॾाढो वणा तो सजॾे मिला तोखे ॾाढो वणा पाण खे तूं जिला पाण खे तूं जिला ठाहियो पियो ठाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजे तुंहिंजे गॾु गॾु हुजे त पोइ मां हियां हा मां तुंहिंजे बिना हा मां तुंहिंजे बिना हा मां तुंहिंजे बिना शौकत अली हा मां Thank you. तुंहिंजे बिना कुझु बि त न कुझु बि आहियां त न आहे ॿिया कहिड़ा साज़ अवां वॼाइण ॼाणींदा आहियो मां अॼु खड़ताल वॼाईंदो आहियां जेको पाकिस्तान में केर बि न वॼाईंदो आहे वाह वाह उहो अॼु इतफ़ाक़ सां मां कोन वठी आयुसि जेकॾहिं वठी अचां त तव्हांखे ॾेखारियां व्यूवर्स खे बि ॾेखारियां त ख़ाली 4 स्टिक्स आहिनि ख़ाली हिकिड़ी हूंदी आहे चपड़ी जंहिंमें हूंदा आहिनि कशा काठीअ मथां कशा लॻल हूंदा आहिनि हुन सां पाण ई वॼाईंदा आहियूं मूं वटि आहिनि खड़ताल खड़ताल बेसिक त पंहिंजो साज़ सिंध जो आहे मगर जेॾी महिल चवंदा पार्टीशन थी त जेकी वॼाइण वारा से हिंदुस्तान रहिजी विया वाह वाह त मां जेॾी महिल हिंदुस्तान वियुसि त मां उतां सिखी आयुसि त मूं चयो असांजी सिंध जो साज़ आहे त मां छो न इन ते महिनत करियां पोइ उनखे मूं महिनत करे मां उनखे सिखियसि ऐं फ़िलहालु पाकिस्तान में मूं शागिर्द इलाही तयारु कया आहिनि हिन टाइम ते मंदिर आम ते माना खड़ताल मां ई वॼाईंदो आहियां पाकिस्तान सॼे में तमामु ज़बरदस्त शौकत अली साहब पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे जी, जी। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि था अचूं वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में नाज़रीन मूंखे ॿुधाईंदी हलियां त असां सां गॾु आहे शौकत अली साहब जेको थर जो रिवायसी आहे तमामु सुठो आर्टिस्ट आहे ऐं असांजी गुफ़्तगू उन सां हली रही आहे पर हिकिड़ी कॉल आहे जेका प्रोग्राम में शामिल थी आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी जी अदा केरु किथां पिया ॻाल्हायो हा अदी सालेपट सखर खां मोहम्मद बच्चन शंबाणी पियो ॻाल्हायां जी छा चवणु चाहियो अॼु असांजे महिमान आहे शौकत अली जेको थर जो रिवायसी हा आहे माशाल्लाह उस्ताद शौकत अली साहब तमामु सुठो ॻाए पियो ऐं हुनजा कलाम बहितरीन पंहिंजे लॻनि पिया ऐं उस्ताद सां हिकिड़ो फरमाइश असां कंदा हुआ जी जी हा ॿुधायो हेलो हा उस्ताद चवंदा जेको उस्ताद जेको मशहूरु कलाम आहे जंहिंसां घणो मशहूरु थियो उहो असांखे कलाम ॿुधाए जेको सभ खां पहिरियों जंहिं ॻायो जी जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो
शौकत अली तव्हां ॿुधो तव्हांजो पहिरियों कलाम जेको आहे फरमाइश थी आहे जी जी ऐं चाहींदसि मुंहिंजी फरमाइश ज़रूरु पूरी थिए बिल्कुलु मां ज़रूरु ॿुधाईंदुसि पर उन खां पहिरियों चाहींदसि त कुझु व्यूअर्स आहिनि जिन जा सुवाल बि आहिनि कुझु जी, तव्हां जी। करणु था जी चाहिनि जी जी हुननि जे थ्रू आऊं तव्हां ते उहे सुवाल पहुचायां थी त तालीम तव्हां किथां शुरू कई मूं राग जी तालीम या पढ़ाई जी तालीम पढ़ाई मां हैदराबाद खां प्राइमरी स्कूल खां मूं शुरू कई सखीपीर प्राइमरी स्कूल मां अच्छा उन खां पोइ मूं मैट्रिक कई पंहिंजे नूर मोहम्मद हाई स्कूल मां ऐं अॻिते तव्हां पढ़ाई कई पंहिंजी बसि पोइ राग में अची वियासीं म्यूज़िक जी दुनिया में अची वियासीं पोइ इन राग जो शौक़ु कीअं थियो इहो मुतासिर केतिरा थियो राग जो शौक़ु मूंखे ईअं त हाणे ज़ाहिर आहे फ़क़ीर जा ॿार आहियूं पंहिंजनि वॾनि खां ॿुधंदा आयासीं ऐं जेॾीमहिल तव्हांजे ख़ानदान में अॻे को रागी हुयो बिल्कुलु बिल्कुलु असांजे ख़ानदान में इलाही रागी आहिनि सभु जेके असांजा चाचा ॾाॾा सभु मामा ॻाइण वारा पर मां ज़िंदगी में कॾहिं बि स्टेज ते न ॻाथुमि तव्हांजे ख़ानदान में साज़ कहिड़ा वॼाया वेंदा आहिनि असांजे ख़ानदान में चंग वॼाई थी वञे वाह वाह ऐं ॾुगरी आहे हिकिड़ो साज़ उहो मुंहिंजे ख़्यालु अञा ताईं सिंध में मंज़िर आम ते न आहे ॾुगरी साज़ आहे उहो बि इनशाला तव्हांजे प्रोग्राम में कॾहिं न कॾहिं सां जेका तव्हां ॾुगरी जी ॻाल्हि कई आहे इहो छा आहे इहो ॾुगरी हाणे जीअं जेकॾहिं हुजे आहे साम्हूं त मां तव्हांखे हुनखे सम्झायां उहो डिफरेंट अंदाज़ जो उहो साज़ एजाद मूं कयो आहे फ़िलहालु अच्छा अच्छा त हुन जो नालो असां ॾुगरी रखियो आहे ॿियो आहे ॾुगलतान अच्छा ॿियो ॾुगलतान आहे हू ॾुगरी मंझायूं उनखे असां वरी नओं हिकिड़ो शेप ॾिनो आहे जेको जीअं तंबूरे वांगुरु वॼे थो हुनखे ॾुगलतान था चऊं त हुनजो हिकिड़ो माना वॼण जो हिकिड़ो टोन पंहिंजो आहे वाह वाह ऐं चंग खे असां जेको आहे डिफरेंट अंदाज़ में सुरंदो बि अव्हांजे ख़ानदान में हा हा बिल्कुलु असांजे ख़ानदान में कमाचो जेके चवंदा आहियूं सुरंदो कमाचो उहो कमाचो असांजे ख़ानदान में कमाचो ॾुगरी खड़ताल ॾुगलतान चंग माना जेके बि इंस्ट्रूमेंट आहिनि असां जेके फोक इंस्ट्रूमेंट सभु वॼाईंदा दिलो घड़ो वग़ैरह इहे सभु घणा साल थी विया आहिनि ॻाईंदे अव्हांखे अॼु मूंखे तक़रीबन मां सोचियां थो त मूं 1994 मूं शुरू कयो 1994 मां नंढो हूंदो हुउसि ऐं सिंध जो हिकिड़ो मशहूरु पैडिस्ट आहे ज़फ़र अब्बास नालो तव्हां ॿुधो हूंदो तव्हां मूंखे पहिरियों दफ़ा हुन हैदराबाद वारो ज़फ़र अब्बास ज़िंदगी में पहिरियों दफ़ा मुंहिंजे बाबा खां मूंखे माना लिकाए मूं चयो बाबा मूंखे मारींदो मूंखे चई तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे तूं हली ॻाए त हुन पहिरियों दफ़ा मूंखे स्टेज ते वठी हलियो ऐं पोइ शाम जो बाबा सुबुह जो मूंखे इलाही दड़का ॾिना पर मूंखे मार खां बि बचाए पर ज़िंदगी में पहिरियों दफ़ा हुन मूंखे स्टेज ते परफॉर्मेंस कराई तव्हांजे साज़ में काफ़ी सुठे तरीक़े सां ॻाए था वञो या गज़ल ऐं गीत बसि गीत गज़ल असां सब कुछ के गीत भी गाते हैं गज़ल भी गाते हैं हम गाना जो भी हो फरमाइश तो हमें खुल के बताना असां सब कुछ ॻाईंदा आहियूं वाह वाह गज़ल भी ॻाए था वञूं गीत भी ॻाए था वञूं कलाम काफ़ी सभु पोइ हाणे व्यूअर्स खे छा था ॿुधायो ऐं टेलीफोन कॉलर बि फरमाइश मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी कंपोज़िशन आहे पर आउं चाहींदसि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेको तव्हां ॿुधायो छा त हींअर जेको बोर्ड जो जेको हले पियो सिलसिलो ऐं माण्हू ॾाढा वीचारा मुतासिर थी विया आहिनि ऐं काफ़ी माण्हू उहो हाउ हारी विया आहिनि हुननि खे त हिमत जी हा त हुननि जी हिमत लाइ शेख अयाज़ जो लिखियलु तमामु बहितरीनु गज़ल आहे जे हाउ न हारी कोई हारल ही ॾींहं बि गारे वेंदासीं इहा कंपोज़िशन मुंहिंजी पंहिंजी आहे इन कंपोज़िशन खे कलाम खे काफ़ी गज़ल खे फ़नकारनि ॻायो आहे असांजे सिंध जे तमामु मोतबर फ़नकारनि ॻायो आहे पर जेको हाल आहे मां बि हिन जी कंपोज़िशन नई ठाही आहे तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां असां ते इल्ज़ाम आंदा जग जियण जा जे रोज़ जवाब में जर क्या पंहिंजा जाम
अलाए कॾहिं आम रसंदा मुंहिंजे रूह खे हो अला ओ अला जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आ छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं कंहिं लाइ तकी थो कंठीअ तां कंहिं लाइ तकी थो कंठीअ तां ॿी ॿेड़ी का बि न अचणी आ जे तूं बि अचियो वणजारा जे तूं बि अचियो वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं दरिया अंदर जा दहशत आ दरिया अंदर जा दहशत आ कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी तूं मातर गोहिल सिंधुअ ते तूं मातर गोहिल सिंधुअ ते कालहर उभारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं जे हाउ नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं आ मरणो हर के माण्हूअ खे आ मरणो हर के माण्हूअ खे पर इन मरंदासीं साथी का आग लगाए वेंदासीं का आग लगाए वेंदासीं
को ॿारण ॿारे वींदासीं जे हाउन हारी को हार लहे ॾींहं बि खारे वींदासीं जे हाउन हारी को हार लहे ॾींहं बि खारे वींदासीं। फकीर शौकत अली साहब, ज़बरदस्त, ॾाढी मिठड़ी अवां जी आवाज़ आहे। महिरबानी। टिन कलामनि मां 2 कलाम तव्हां शेख हयात साहब जो ॿुधाया आहिनि। जी जी। शेख हयात साहब तव्हांखे वधीक पसंदि आहे? मूंखे शेख साहब तमामु घणा वणंदा आहिनि ऐं मां शेख साहब जा इलाही कलाम आहिनि जेके वरी उन्हनि खे रिटेक कया आहिनि, जिन जी कंपोज़िशनूं मूं चेंज बि कयूं आहिनि। वाह वाह, इलाही गाना आहिनि। धुनूं कीअं ठाहींदा आहियो? बसि कोशिश कंदा आहियो? मुंहिंजी हिकिड़ी या हिकिड़ी ख़ूबी चइजे या आदत चइजे त मां जेका बि शइ मूंखे पसंदि ईंदी आहे त मां उनखे इहो न ॾिसंदो आहियां त कंहिंजी लिखियलु आहे, कंहिं लिखी आहे। मूंखे पसंदि जी अची थी वञे त मां उनजी कंपोज़िशन ठाहे पंहिंजे ख़र्च ते उनखे तयारु करे छॾींदो आहियां। वाह वाह, हिकु मोहबत आहे। हा, मूंखे माना सुठनि अदबी शाइरनि सां ऐं अदबी ॿोलनि सां मूंखे तमामु घणो लगाव आहे। मतिलबु त हीअ जेका म्यूज़िक में नई टेक्नोलॉजी आई आहे जदीद क़िस्म जी, हिन में रिकॉर्डिंग में सहूलियतूं ॾिनियूं आहिनि या मुश्किलातूं पैदा कयूं आहिनि? हाणे त सफ़ा ईज़ी थी वियो आहे। पहिरियां कमु ईअं हूंदो हो त तव्हां शुरू खां ॻायो पिया त जेकर तव्हां विच में भुलिजी था वञो त वरी कलाम शुरू खां करिणो आहे। अच्छा। हाणे त हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ थो रिकॉर्ड थी वञे, माना टेक्नोलॉजी तमामु अॻिते अची चुकी आहे। हीअ जेको टेक्नोलॉजी जो कमु आहे इहो तव्हां पाण था कयो या तव्हां जेके दोस्त था कनि? हीअ स्टूडियोज़ वारा कंदा आहिनि। अच्छा। हा, उते वञी असां स्टूडियोज़ में रिकॉर्ड कराईंदा आहियूं, पोइ उते उहो रिकॉर्ड थींदी आहे। ऐं लोकगीत कीअं था आणियो? हीअ त गीत थरका था अचनि। जी जी। लोकगीत असांजो जॾहिं बि असां थर में हूंदा आहियूं, असांजे जेके 100 साल पुराणियूं जेके बुज़ुर्ग जेके औरतूं हूंदियूं आहिनि उहे ॻाईंदियूं ईंदियूं आहिनि, पोइ नसल दर नसल उहे ॿुधंदा पिया अचूं। त असांजा काफ़ी गाना अहिड़ा आहिनि जेके फोक आहिनि, जेको फेमस बि इलाही आहिनि। त अहिड़े हिसाब सां पोइ उहो फोक गीत असांजो माना उहो रत में शुमार आहे असांजी इहा ॻाल्हि। तव्हांजे ख़ानदान जे नौजवाननि में इहो शौक़ु आहे, जेके मङणहार फ़क़ीर आहिनि उन्हनि जे ख़ानदाननि में त नौजवान हिन तरफ़ ध्यानु ॾियनि था? बिल्कुलु अदी, हींअर त ट्रेंड चेंज थी चुको आहे वरी बि। तव्हां ॾिसो त माना जेके बि हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां ॾिसो त पुराणियूं शयूं रिटेक पई थियूं आहिनि वापसि, छो त म्यूज़िक थोरो हुन में जदीद अचे पियो। बाक़ी जेको बि धुनूं उहे आहिनि, ॿोल उहे आहिनि, माण्हुनि में हाणे शौर अची चुको आहे त माना हीअ जेका बाज़ारी शाइरी आहे माण्हू 2 ॾींहं ॿुधे थो, बंदि थी वञे। बिल्कुलु। ऐं जेका बि पुराणी शइ आहे उहा त सदाबहार आहे। शेख साहब जा ॾिसो ग़ज़ल आहिनि, 100 सालनि खां हलनि पिया, माण्हू ॻाइनि वेठा। ऐं असांजा लोकगीत आहिनि उन्हनि खे रिटेक करे वरी माण्हू उन्हनि खे ॻाइनि था। असांजे सिंध जा केॾा मशहूरु गीत आहिनि, मोर थो टिले राणा, एॾा उन्हनि खे घणनि आर्टिस्टनि उन्हनि खे रिटेक कया आहिनि। इंडिया जा, बांग्लादेश जा, जेके बि ॿुधे थो उन्हनि खे रिटेक करे थो। बिल्कुलु। फ़क़ीर शौकत अली साहब, पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। असां वटि दासीं हिकु न्यूज़ ब्रेक जो टाइम आहे, हिकु ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में फ़क़ीर शौकत अली साहब, इहो कीअं थो थी सघे तव्हांजो वास्तो त थर खां आहे, थरी छो न लोकगीत? छो जी थरी लोकगीत जेके आहिनि ॿुधे चवंदसि कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके पॉपुलर थिया आहिनि। मिसाल तौर खड़ी के नीम के नीचे भी पॉपुलर थियो हुयो, चिलमी थियो आहे, पिछड़ो थियो आहे। छो न आम तौर ते ही जेके गीत आहिनि आम तौर ते औरतूं ॻाईंदियूं आहिनि या मर्द ॻाईंदा आहिनि? ही असांजा जेके ही लोक गीत आहिनि इहे ख़ासि करे असांजी औरतुनि में घणा इहे पॉपुलर आहिनि। छो त जॾहिं बि को घर में इवेंट वग़ैरह थींदो आहे, शादी ब्याह ख़ुशियुनि में, त असांजी औरतूं जेके आहिनि पंहिंजूं उहे ई घर में वेही इहे ॻाईंदियूं आहिनि। ऐं असांजो जेको ही बिछूड़ो जेको आहे इहो तमामु हिकिड़ो फेमस सॉन्ग थियो ऐं बिछूड़े तमामु माना हिकिड़ा रिकॉर्ड क़ाइमु कयो त पूरी दुनिया में जेके बि मारवाड़ी ॻाल्हाइण वारा, इहो ईअं थियो त सहुरो माना पंहिंजे नुंहं खे चए थो त इलाही देरि थी वई आहे, तव्हां अञा मानी कोन पचाए, त हू पेर झले वेठी आहे ऐं हू पंहिंजे मुड़ुस खे पई सॾे, उतारे बालम, बालम चवंदा आहिनि मुड़ुस खे, उतारे बालम बिछड़ो हूं त ॾाढी खेलवा कई थी। चए मां रांदि ते वई हुअसि, उतां जे वापसि वरियसि त को चपल पे पातमि त को विछू मूंखे ॾंग हणी वियो, तालरीअ में खेॾ थी न बिछू चिटकी वियो भरी वियो।
ऐं चई हुनजो जेको नेणारो लोभी बिछड़ो, हाणे विछूं माना ॿुधाए थो त विछूं माना हुनजा नेण ॾाढा ख़तरनाक आहे ऐं हू मूंखे अहिड़ियुनि निगाहनि सां पियो ॾिसे, पर हुन मूंखे ॾंगे छॾियो आहे। त सहुरे चयो त मां कोशिशि कयां तुंहिंजो ज़हर लाइ, त चई न मूंखे शर्म अचे थी, तव्हां मुंहिंजा सहुरा आहियो, मुंहिंजे मुड़ुस खे घुराए जेको मुंहिंजो विछूं जो ज़हर लाइ। त विछूं जो असांजी रवायत जेका आहे त माना एसी ताईं घूंघट हूंदो आहे ऐं वॾे ॾेर खां बि कोन ॻाल्हाइनि, न को सहुरे सां ॻाल्हाए। बिल्कुलु, मां तव्हांखे विछुड़ो ॿुधायां थो, ॾाढो बहितरीनु गानो आहे। अरे तालरीअ में खेॾती ना बिछू चिटकियो भरियो रे, तालरीअ में तालरीअ में खेॾती ना बिछू चिटकियो भरियो रे, तालरीअ में खेॾती ना बिछू चिटकियो भरियो रे, नेणारो लोभी बिछड़ो मां यारो लोभी बिछड़ो, उतो अरे गई मर गई अरररररर, उतार बालम बिछड़ो हूँ डड़ी खेलवा गई थी, उतार साजन बिछड़ो हूँ डड़ी खेलवा गई थी। अरे ससुरो जियो तारे बिछुड़ो लाज घनेरी आवे रे, मन लाज घनेरी आवे रे, ससुरो जी ससुरो जियो तारे बिछुड़ो लाज घनेरी आवे रे, मन लाज घनेरी आवे रे, मन लाज घनेरी आवे, उतर गई मर गई अरररररर, उतार बालम बिछुड़ो हूँ डड़ी खेलवा गई थी, उतार साजन बिछुड़ो हूँ डड़ी खेलवा गई थी। ई विछू जेको ॾंग हणे थो ऐं सहुरे खे चए थी त तव्हां विछू जो ज़हर न लायो, मूंखे शर्म अचे थी, लाज चवंदा आहियूं शर्म खे। असां वटि जॾहिं मौसम, हर शइ मौसम जी मुंद जी हूंदी आहे, ऐं कॾहिं कॾहिं माण्हू जे अंदरि प्यार जो विछू बि ठही ईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इहा मुंद हूंदी आहे जॾहिं असां वटि बारिश पवे थी न, त पोइ हेठां ज़मीन ते जॾहिं पाणी जो मथां पुड़ो अची किरे थो त ज़मीन में बाफ़ निकिरे थी, त पोइ अंदरि वीचारनि खे गर्मी थी त ॿाहिरि निकिरे था, पोइ जेको थो अॻियां अचे हुनखे ॾंगियो छॾे। ज़बरदस्त। ऐं ही गीत जे लफ़्ज़नि में जेको मां बयानु कयो आहे, वाह वाह। ऐं अहिड़ा असांजा कई गाना आहिनि जीअं ज़ाल मुड़ुस ते घणे कपल ते तमामु घणा ठहियल हूंदा आहिनि, छो त शादी ब्याह में असांजी औरतूं शादी ब्याह में घणो ॻाईंदियूं आहिनि, त कपल ते तमामु घणा ठहियल आहिनि। अच्छा, ऐं शौकत अली साहब चवंदसि त जीअं तव्हां ज़ाल मुड़ुसनि जी ॻाल्हि कई आहे, त को अहिड़ो लोक गीत हुजे जंहिंमें ज़ाल मुड़ुसनि जा झगड़ो हुजे या मोहबत हुजे? उहो ई तव्हांखे मां ॿुधायां थो त असांजी सिंध जी लेजेंड, असांजी पूरी थर जी जेको इंटरनेशनल लेवल ते बि हुनजा गाना माई भागी, उहो नालो माना ज़रूरी कंहिं न कंहिं महफ़िल में असां त हुनजो ज़रूरु नालो खणंदा आहियूं। माई भागी जा जेके बि सॉन्ग आहिनि सभु सुपर डुपर हिट आहिनि ऐं पूरी दुनिया उन्हनि खे ॻाए थी। टीना सानी बि हिन खे रीट्रैक कयो, खड़ी नींब के नीचे, त उहो बि ज़ाल मुड़ुस ते हिकिड़ो ठहियलु आहे। खड़ी नींब के नीचे हूं तो हिकिली जातोड़ो बटाड़ो माना छानी मानी देख लूं, त उन जो मक़सदु आहे त मां निम जे हेठां अकेली बीठी आहियां, त मुंहिंजो घर वारो वञे पियो ॿाहिरि परदेस घुमण जे कमाइण जे लाइ वञे पियो, त मां हुनखे लिकी छुपी ॾिसां निम जे हेठां अकेली बीठी आहियां, छो त शर्म जो दौरु हूंदो ऐं पंहिंजी ससु जे साम्हूं मुड़ुस जे साम्हूं अचण में उन्हनि खे वॾो प्रॉब्लम थींदो त कहिड़ी ख़बर मुंहिंजो सहुरो न ॾिसी वठे त मुड़ुस सां पई ॻाल्हायां, या वॾो ॾेर न ॾिसी वठे, या मुंहिंजी ससु न ॾिसी वठे, पोइ लिकी निम जे हेठि बि पोइ पंहिंजे मुड़ुस खे ॾिसंदी। त उन कपल जे लाइ हिकिड़ो ठहियलु आहे खड़ी नीम के नीचे, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। साजणिया हूं थारी थकीर बसा समले पार,
अरे काम करा रे घर आप रे महाराज जिया तुम्हारे पास। खड़ी नीम के नीचे हूँ तो है कली, जातड़ो बताड़ो माना छानी मानी देखली। खड़ी नीम के नीचे, अरे खड़ी नीम के नीचे हूँ तो है कली, जातड़ो बताड़ो माना छानी मानी देखली। खड़ी नीम के नीचे झिरमिर 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 में वेला बरसे पवन डोला खावे। मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। हूँ था ना पूछा, अरे हूँ था ना पूछा, अरे हूँ था ना पूछा छेल भमरिया हे कली, जातड़ो बताड़ो मना छान मन देखली। खड़ी नीम के नीचे हूँ तो हे कली, जातड़ो बताड़ो मना छान मन देखली। जबरदस्त। इहो हिन में हिकिड़ो अंतरो ॾाढो कमाल जो जेको मूं तव्हांखे ॿुधायो, झिरमिर झिरमिर मेवला बरसे। मेवला असांखे चवंदा आहियूं मींहं खे, अच्छा सनी सनी जेका बूंद वसे थी। झिरमिर झिरमिर मेवला बरसे पवन हिंडोला खावे। मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। माना कोयल बि रड़ियूं पई करे, मोर बि ॻाल्हाइनि पिया, ऐं अहिड़ी प्यारी मुंद में मूंखे छॾियो पियो वञे। खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली, जाटड़ो बताड़ो माना चानी वानी देखली। त इहो माना इहो औरतुनि जी इहा का शाइरी न हूंदी, इहा उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अंदरि जो आवाज़ु हूंदो जेको पंहिंजे माना हस्बैंड जे लाइ उहो माना पोइ लफ़्ज़नि जूं कड़ियूं करे दिलि जो आवाज़ु लफ़्ज़नि में उनखे क़ैद करे छॾींदा। अच्छा शौकत अली साहब, चिलमी ऐं हमल जो ॿियो बि गीत आहिनि, ऐं ॿिन्हिनि मां को हिकिड़ो असांखे गुनगुनाए ॿुधायो। असांजो चिरमी ॾाढो मशहूरु गीत आहे, ऐं उहो मां तव्हांजी ख़िदमत पेश थो कयां। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चिरमीअ माई भाॻी जो लिखियल बि माई भाॻी जो ई आहे। वाह वाह। ऐं हुन ते तमामु मशहूरु मशहूरु पोइ उन तर्ज़ ते इलाही गाना बि ठहिया, कुझु धुनूं बि ठहियूं, धमालूं बि ठहियूं। मां तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां। ओ ये चिरम कीरो बिलाल सा प्यार घोड़ी जवा चिरमीना। ये चिरम कीरो बाब जिसा कोड घोड़ी जवा चिरमीना। ये चिरम कीरो बिलाल सा प्यार घोड़ी जवा चिरमीना। चिरमी बाबे जी रे लाड की रे, चिरमी बाबे जी रे लाड की। चिरमी बाबे जी रे लाड की रे, चिरमी बाबे जी रे लाड की। जिना नित नित पलड़ियो प्यार घोड़ी जवा चिरमीना। ये चिरम कीरो बिलाल सा प्यार घोड़ी जवा चिरमीना। नित नित पलड़ियो प्यार
वाह, तमामु ख़ूबसूरत। तव्हां सां कचेरी ज़बरदस्त हले पई। वक़्तु थियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। नाज़रीन, असांजी गुफ्तगू हली रही आहे सिंध जो रागी फ़क़ीर शौकत अली साहब सां। फ़क़ीर शौकत अली साहब, माशाअल्लाह, तव्हां ॿुधायो त तव्हां पाकिस्तान खां ॿाहिरि अलॻि अलॻि मुल्कनि में, नॉर्वे, बांग्लादेश, जी काफ़ी मुल्क आहिनि जिन में हमारा सफ़र रहिया आहिनि। सफ़र में दिलचस्प वाक़िया बि थींदा आहिनि, अप्स डाउन बि थींदा आहिनि। कुझु उन बाबति ॿुधायो, कहिड़ी मुश्किल महसूस थी, कंहिंखे मुंहुं ॾियणो पियो हुजे, कहिड़ो वाक़ियो जेको अॼु असां सां शेयर करणु चाहियो? असां सभ खां कहिड़ा तव्हांखे वाक़िया ॿुधायो, इंसान आहे, थींदो रहंदो आहे, पर दिलचस्प वाक़िया इहे बि हूंदा आहिनि। मां कंहिंजो नालो कोन खणंदुसि, असांजा दोस्त जेके असां सां गॾु हलनि था, त माण्हू माउ जे पेटां केर बि ॼमंदे ॼाम न हूंदो आहे। वक़्तु ऐं हालात हर शइ हुनखे सेखारे थी। असांजो हिकिड़ो हमरा जहाज़ में को वॉशरूम उहो बंदि थी वियो यको। अच्छा, पोइ असां काफ़ी देरि खां ॾिठोसीं, हाणे को स्टेशन हुजे त असां सोचियूं त किथे लही वियो हुजे, पर आहे त हाणे जहाज़ में, पर आहे अलाए किथे, का कंहिंखे ख़बर ई न आहे। हमरा अंदरि बंदि थी वियो, इहो माना वाक़ियो असां खां थियो। ऐं आम तौर ते जॾहिं तव्हां किथे ॿाहिरि वञो था, जी ॿिए जी मुल्कनि में, अंग्रेज़ मुल्कनि में विया जी आहियो, जी उते खाइण पीअण जो मुख़्तलिफ़ हूंदो आहे, हा, उते उते वॾो मसइलो थींदो हूंदो। खाइण जो असांखे वॾो प्रॉब्लम हो। हिकिड़ो त डपु थींदो आहे, अलाए का हराम शइ न खाई छॾे असांखे, इहो डपु घणे में घणो हूंदो आहे। त पोइ असां त जॾहिं बि वेंदो आहियां त मुंहिंजो त चांवरनि ते घणो काह हूंदो आहे। जेका शइ असांजे साम्हूं आहे, आलू आहिनि, चांवर आहिनि, घणो करे माना इहे शयूं हिते असां, अवां चवंदा त पाकिस्तान जे अंदरि त हाणे जिथे के वेंट ते चांवर न आहिनि खाइणा, हिते त न गले खे आहिनि, वठंदा आहिनि। पर हाणे मजबूर आहे न। उते जेके गोश्त खायूं त अलाए छाजो आहे, असांखे त का ख़बर ई न आहे न। माण्हू हरू पंहिंजो ईमान ॿोड़े, हुन खां बहितर आहे सही सही। आलू जेके पटाटा आहिनि, जेके देसी असांजा, उहे खायूं उते घणो करे। चांवर या आलू खाईंदा हा, आहियो? बसि डॿो रोटी, चांवर ऐं खीर बि को खीर वारी बि चांहि कोन पियो, अलाए घोड़े जो खीर हुजे, अलाए कंहिंजो हुजे, खीर वारी बि चांहि असां कोन पीअंदा आहियूं। सफ़र जे दौरान छा खाईंदा आहियो? सफ़र जहाज़ जे अंदरि असां त जॾहिं बि सफ़र कयो, एमिरेट्स में कयो, उते जा खाधा पीता ॾाढा भला हूंदा आहिनि। पोइ जहाज़ में असांखे ॾींदा रहंदा आहिनि सुठियूं सुठियूं। अच्छा, जहाज़ ते जॾहिं पहिरियों सफ़र कयो हा, त उहो एक्सपीरियंस कीअं हुयो, कॾहिं कयो? उहो जेॾी महिल मूं जहाज़ जो पहिरियों सफ़र कयो त मुंहिंजी टंगनि में साहु कोन हो। अच्छा, ऐं माण्हू हिकिड़ा वेठा असांजा पंहिंजा जेके आहिनि, उहो असांखे चवंदा आहिनि। बेल्ट कीअं ॿधियो अवां? बेल्ट त हिकिड़े पासे वारे खे चयोमांसि, मूं चयो नओं आहियां, मूंखे ख़बर न आहे, हुन मुंहिंजो बेल्ट ॿधो। ऐं जेॾी महिल जहाज़ उॾण वारो हो, अञा उन खां अॻु में, रनवे ते उॾामण वारो हो, हा, अञा रनवे ते, माना अञा उॾामण वारो अञा हलियो ई कोन, ख़ाली अञा टेक ऑफ वेठासीं। करण वारो हो। पर मूं इहो कलमो पढ़ियो हो त शायदि आउं वरी वापसि जीअरो कोन लहंदुसि। इहो हिकिड़ो ख़ौफ़ हो हा, अवां जे ख़ौफ़ अंदरि। हो, छो त मूं कॾहिं सफ़र न कयो। एसी ताईं असांजे पंहिंजनि दोस्तनि यारनि, बाबा ॾाढो ख़तरनाक आहे, हीअं जहाज़ थींदो आहे, जहाज़ हीअं थींदो आहे, पोइ जहाज़ हीअं थींदो। मूं चयो अलाए न किथे किरी न पऊं। पोइ जॾहिं सफ़र कयोसीं त कुझु महसूसु न थियो। अञा हाणे मां सोचींदो आहियां त बसनि खां, कारनि खां बहितर आहे जहाज़ जो सफ़र। वाह वाह, छो त हिते त गाॾियूं आहिनि, कंहिंखे लॻी बि सघंदियूं, पंहिंजे मज़े सां थो वञे। मज़े सां हले थो। इहे पंहिंजी कचेरी जारी आहे, पर जी, आउं चवंदसि त हाणे असांखे को क्लासिकल गज़ल ॿुधायो। मां तव्हांखे ॿुधायां थो, असांजे उमरकोट जो तमामु बहितरीनु शाइर आहे अब्दुल गनी महर। वाह वाह, उनजो हू पाण प्रोफेसर, वॾो लेक्चरर आहे, उनजो लिखियलु आहे। ऐं इहा कंपोज़िशन आहे साईं नाज़ सैतो साहिब जो बि तमामु पुराणा दोस्त आहिनि, रजब अली रज़ा साहिब जी कंपोज़िशन आहे। वाह वाह, ऐं हुनजो फर्ज़ंद हींअर शाहिद रज़ा कीबोर्डिस्ट तव्हां ॿुधो हूंदो, उनजे वालिद साहिब जी कंपोज़िशन आहे, रजब अली रज़ा साहिबु। उहो बिस्मिल्लाह। पंहिंजो मटु पाणो आहे। ऐं अब्दुल गनी महर जा ॿोल तव्हांखे ख़िदमत वाह पेश थो वाह, कयां। जो भंडिहड़ा जो भंडिहड़ा जो भंडिहड़ा जो भंडिहड़ा
जो भंडियड़ा चार वो छानी जो भंडियड़ा चार जो भंडियड़ा चार वो छानी जो भंडियड़ा चार गुजरिया कुछ गुजरी वेंदी गुजरिया कुछ गुजरी वेंदी साथी डाड़े जमार मुझानी जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार कारंगे सुन कुर्ब छॾियो कारंगे सुन कुर्ब छॾियो अच्छा थियण वार अच्छा थियण वार मुझानी जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार के दाई के वीदा प्यार के दाई के वीदा प्यार हलंदो पियो संसार हलंदो पियो संसार वो साथी जो भल दिहड़ा जो भल दिहड़ा जो भल दिहड़ा दुनियादारी सब दो खोआ दुनियादारी सब दो खोआ महर गनीमत विसार महर गनीमत विसार वो जानी जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार वो जानी जो भल दिहड़ा चार गुजरिया कुछ गुजरी गुजरिया कुछ गुजरी वेंदी जानिया डाड़े जमार वो जानी जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार जो भल दिहड़ा चार तमाम खूबसूरत फ़कीर शौकत अली साहब। थैंक यू। हर गुलकार
कंहिं न कंहिं खां सिखिया वठंदो आहे जी जी हिकु उस्ताद खां, छा अॼु बि अव्हां कंहिं खां सिखिया वठणु वञो था? मां कोशिशि कंदो आहियां त जेको जंहिं वटि जेतिरो कमु आहे, छो त हींअर मुख़्तलिफ़ रंग थी चुको आहे त रॉक, वेस्टर्न, ईस्टर्न, अलाए कहिड़ा कहिड़ा म्यूज़िक अची विया आहिनि, छो त दुनिया सां गॾु गॾु हलणो थो पए। जेकॾहिं हिकिड़े ई सिन्फ़ में क़ाबू लॻा पिया हूंदासीं त पोइ वक़्तु कोन हली सघंदो। त इन करे मुख़्तलिफ़ जेके जंहिं वटि जहिड़ो कमु आहे उन्हनि खां बि सिखिया वठंदा रहंदा आहियूं। अकेलाई में कंहिंखे ॿुधणु पसंदि कंदा आहियो? मां अकेलाई में बसि घणो करे त लता जी ॿुधंदो आहियां, वाह वाह, रफ़ी साहब खे ॿुधंदो आहियां, किशोर खे, मेहदी साहब खे, मैडम नूरजान खे, ग़ुलाम वाह अली वाह। खे। अच्छा फ़क़ीर शौकत अली साहब, पंहिंजी गुफ़्तगू अञा जारी आहे। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। नाज़रीन अॼु असांजी ख़ूबसूरत कचेरी हली रही आहे फ़क़ीर शौकत अली साहब सां। शौकत अली साहब, हर रागी जो पसंदीदा को न को गुलूकार हूंदो आहे ऐं को राग बि हूंदो आहे, जी जी ऐं अव्हां राग खे सम्झो बि था। जी जी तव्हांजो पसंदीदा राग कहिड़ो आहे? मां घणो भाङे मूंखे मालकोस सुठो लॻे थो, सिंधड़ो आहे, पहाड़ी आहे, ऐं इहे माना सुठा राग आहिनि जिन में सिंधड़ो जीअं राग में उन्हनि में कुझु दर्दीला सॉन्ग घणा हूंदा आहिनि, छो त असां कशाला घणा कटा आहिनि त हिन हिसाब सां इहे ॾुखिया जेके दर्द वारा राग आहिनि इहे असांखे घणा पसंदि ईंदा आहिनि। ऐं उस्तादनि में कलाम त उहा खोड़ आहिनि, ऐं पंहिंजो हुनजो लतीफ़ी साहब जो लिखियलु आहे जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, हीउ मूंखे ॾाढो कलाम अक्सर वणंदो आहे। बिस्मिल्लाह, आउं चाहींदसि थी इहो गीत असांखे ॿुधायो। उस्ताद मुंहिंजी तव्हां ॻाल्हि कई आहे त दर्द ॿियो थी पिया आहिनि। इहो उस्ताद फ़तेह अली ख़ान जो ॻाइल आहे, उहो तव्हांखे ख़िदमत पेश थो कयां। जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, दर्द दिल जी दवा थी पवे, दर्द दिल जी दवा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे। रहे की न कॾहिं का हिकु रात मूं वटि, रहे की न कॾहिं का हिकु रात मूं वटि, जे तरसी पनी त छा थी पवे, जे तरसी पनी त छा थी पवे, त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे, कुझु दर्द दिल जी दवा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो
वफ़ा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे पुछा हाँ पिरीअ खां त कहिड़ी ख़ता कई पुछा हाँ पिरीअ खां कहिड़ी ख़ता कहिड़ी ख़ता कई मगर ही बि हिकिड़ी ख़ता थी पवे हा मगर ही बि हिकिड़ी ख़ता थी पवे हा त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हजायो लतीफ़ीअ खे छो था मारियो हजायो लतीफ़ीअ खे छो था मारियो छो था मारियो हू अज़ ख़ुदि अव्हां तां फ़िदा थी पवे हा हू अज़ ख़ुदि अव्हां तां फ़िदा थी पवे हा त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा शौकत अली Thank साहब you. तमामु ख़ूबसूरत तव्हां असांखे गज़ल ॿुधायो आहे माशाल्लाह ख़ूबसूरत तव्हां ॻायो बि था Thank you. सोसाइटी में जेके नवां रागी पिया पैदा थियनि ऐं नवां ट्रेंड बि थियनि पिया नवां फार्म बि अचनि पिया मुस्तक़बिल कीअं था ॾिसो न्यू आर्टिस्टनि जो ऐं मौसीक़ीअ जो अदी खे चवां त हींअर त मां ॾिसां वेठो त इहे जेको टेक्नोलॉजी जेका आई आहे असल में जेके ॻाइण वारा आहिनि से त सफ़ा पोइते थी विया आहिनि छो त अॼुकल्ह सॼो सिस्टम तव्हां वञो वॾनि शहरनि में जेके बि थोरो घणो माना अञा कुझु जंहिंखे ख़बर ई न आहे त उहो मशीननि जे ज़रिए उन्हनि जा आवाज़ अहिड़ा ख़ूबसूरत करे ठाहे ठोके मार्केट में पेश था कनि ऐं असल में जिन जो कमु आहे वीचारा से अञा पोइते आहिनि ऐं माण्हू हिमत हारे बि चुका संजीदा आहिनि मौसीक़ी ॿुधंदड़ बि आहिनि हा संजीदा मौसीक़ी त इलाही माण्हू ॿुधंदड़ आहिनि बिल्कुलु नो डाउट पर ज़ाहिर आहे उन मंज़िल ते बि संजीदा माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ बि उन मंज़िल ते माण्हू खे रसण जी सख़्तु ज़रूरत पवे थी बिल्कुलु त उहा ज़रूरत तॾहिं पवंदी जॾहिं मीडिया में हू माण्हू अचनि साम्हूं त हाणे अॼुकल्ह जा छोकिरा आहिनि जेके ट्रैक अहिड़ा था ठाराए अचनि लाइव त ॻाइनि कोन था ट्रैक ठाराए था अचनि पोइ उहो चैनलनि ते हलनि था जेके बि चैनल तव्हां ॾिसोसि था पूरी पाकिस्तान में उन्हनि ते हलनि था बसि उहो ट्यून करे पंहिंजी वोकल ऐं हलाइनि था त असल में जेको आहे राग उहो दॿिजी वियो आहे इहो बि ॾिठो आहे त संजीदा मौसीक़ी ॻाईंदड़नि जी सरपरस्ती बि थिए थी उन्हनि खे इनामात बि मिलनि था हा महफ़िलुनि में बि घुराइनि था बिल्कुलु बिल्कुलु इन में बिल्कुलु असांखे बि संजीदा महफ़िलूं इलाही मिलंदियूं आहिनि ऐं असां उन्हनि में परफॉर्म कंदा आहियूं ऐं घणो करे त असां नची कुॾी ॻाइण वारा आर्टिस्ट आहियूं कॾहिं कॾहिं बाजो वॼाइण वेहूं था त माना इहो असां फासी था पऊं माना छो त असां सदाईं खुले हथनि सां ॻायो आहे सही सही त इन करे कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त माना बाजो वॼाइण असांखे माना जहिड़ो हथकड़ियूं लॻणियूं हूंदियूं आहिनि तव्हां त नची गुॾी बि ॻाए सघो बिल्कुलु था बिल्कुलु ऐं बाजे ते बि ॻाए सघो जी, था जी। ऐं ईअं को फ़नकार घटि हूंदा आहिनि जेके माना चाहींदा आहिनि त असां खुली ॻायूं के जी, चवंदा जी। त खुली ॻायूं त पोइ वेही न ॻायूं सही पर ॻाल्हि तव्हां में उहे ॿई शयूं मौजूदु आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां नची बि ॻायूं था वेही बि ॻायूं था
टिपा ॾेई बि ॻाईंदासीं असांखे म्यूज़िक जी दुनिया में जॾहिं आया आहियूं त माना उहो हिकिड़ो पहाक हुजे न नाचने के बाद घूंघट कैसा त हाणे जेॾी महिल हिन फील्ड में आहियूं त हर एंटरटेन करणो आहे बिल्कुलु के नई शयुनि ते कमु कयो पिया बिल्कुलु मां जेको मां तव्हांखे ॿुधायो त मां हिकिड़ो सिंध में हिकिड़ी तारीख़ ठाहिणु चाहियां थो त माना सिंध में केतिरा जेके आहिनि म्यूज़िक जेके आहिनि मां मुख़्तलिफ़ म्यूज़िकनि में मां परफॉर्मेंस कयां पियो रॉक में बि पंहिंजी सिंधी शाइरी खे बि आणियां पियो पॉप में बि आणियां पियो ऐं जेके बि अॼुकल्ह जा पंहिंजा हलनि था फोक आहे ही उन्हनि सभिनी में मां कोशिशि कयां थो घणे खां घणो कयां अच्छा फ़क़ीर शौकत अली साहब तव्हां पाण क़ीमती वक़्तु कढी असांजा महिमान थियो तमामु घणी ख़ुशी थी ऐं तमामु घणी महिरबानी तव्हांजी इवनिंग स्पेशल जा महिमान थियण लाइ नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी नए टॉपिक ते नए महिमान सां गॾु पंहिंजी मेज़बान एनी मस्तूरी खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान।